उहे मुहाजिर ऐं अंसार जेकी अव्वल ईमान आणे सभिनी खां अॻरा थिया हुआ ऐं पिणु उहे जेकी खाउन पोइ वधि में वधि सुहिणे नमूने में संदन रस्ते ते हलिया, तिन खां अल्लाह राज़ी थियो ऐं हू अल्लाह खां राज़ी थिया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुआविया बिन अबी सुफियान रज़ियल्लाहु अन्हुमा उन्हनि माण्हुनि जे अंदरि दाख़िल आहे जिन माण्हुनि खे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सचार अमीन सम्झंदे वही इलाही लिखण जे लाइ मुक़ररु फरमायो। सही मुस्लिम शरीफ़ जे अंदरि वज़ाहत मौजूदु आहे। हदीस नंबर 2501। हज़रत अबू सुफियान रज़ियल्लाहु अन्हु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं इहा ॻाल्हि रखी, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजो पुटु मुआविया तजअलुहु कातिबन बैन यदैक, तव्हां उनखे पाण वटि कातिब मुक़ररु कयो, तव्हांजे पैगाम खे लिखे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हा। हिन रिवायत मां मसलो मालूम थियो त हज़रत मुआविया रज़ियल्लाहु अन्हु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो कातिब हो। दलाइल नुबुवा बेहक़ी जिल्द 6 सफ़ो नंबर 243 में रिवायत आहे, वकान यक्तुबुल वहय, हज़रत मुआविया रज़ियल्लाहु अन्हु खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वही इलाही लिखण जे लाइ मुक़ररु फरमायो। त हीउ तमामु वॾो एज़ाज़ आहे। वही इलाही रब्बुल आलमीन जो नाज़िल थियल आसमानी आवाज़ आहे, उनखे लिखणु हिकु वॾी सआदत आहे। यकीनन अल्लाह ताला हज़रत मुआविया रज़ियल्लाहु अन्हु जी सदाकत, ईमानदारी, सचाई खे ॾिसी करे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नेश जो हुकुम ॾिनो आहे। मुहद्दिस मुआफ़ी बिन इमरान रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो, मुआवियतु साहिबुहु व सिहरुहु व कातिबुहु व अमीनुहु अला वहयिल्लाह। हज़रत मुआविया रज़ियल्लाहु अन्हु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबी, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा साला आहिनि। छो त सैयदना मुआविया रज़ियल्लाहु अन्हु जी भेण सैयदा उम्मे हबीबा रज़ियल्लाहु अन्हा जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अक़दे निकाह में, ऐं गॾोगॾु फरमाइनि था त हज़रत मुआविया उहे अमीन इंसान आहिनि जिन खे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वही इलाही जे मथां अमीन मुक़ररु कयो, यानी वही इलाही खे लिखण जे लाइ अमीन मुक़ररु कयो। त हिकु अज़ीम एज़ाज़ आहे। पाण रज़ियल्लाहु अन्हु दीनी मामलात सां गॾोगॾु दुनियावी मामलात में बि इंतिहाई सादिक ऐं अमीन हुआ, जंहिंजी गवाही मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि ॾिनी आहे। जीअं मुस्नद बाज़ार हदीस नंबर 3566 जे अंदरि वज़ाहत मौजूदु आहे। रिवायत जी सनद बिल्कुलु हसन आहे। नुएम बिन हमाद जेको रावी आहे हिन सनद जे अंदरि, कुझु उलमा अगरचे उन ते जरह कई आहे, लेकिन जमहूर उलमा वटि उहो हसनुल हदीस आहे, लिहाज़ा उन जी रिवायत मक़बूल आहे। इन रिवायत जे अंदरि वज़ाहत मौजूदु आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाब अबू बकर ऐं उमर रज़ियल्लाहु अन्हुमा जिन सां कंहिं मामले में मशवरो तलब कयो, हुननि चयो अल्लाह हुन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बहितर ॼाणनि था। पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जनाब मुआविया इब्न अबी सुफियान रज़ियल्लाहु अन्हुमा खे घुराए करे हज़रत अबू बकर उमर रज़ियल्लाहु अन्हुमा जी मौजूदगी में फरमाइनि था, ए अबू बकर उमर ॿुधो, अशहिदू अमरकुम अहज़िरू अमरकुम फ़इन्नहु कवियुन अमीनुन, पंहिंजे मामलात में मुआविया खे गवाह बनाइजो। हर मामले जे अंदरि, दुनिया जे कम जे अंदरि मुआविया खे गवाह बनाइजो। छाजे लाइ? फ़इन्नहु कवियुन अमीनुन, छो त रब्बुल आलमीन हिन खे कवी बनायो आहे। मुआविया कवी आहे, दुनिया जे मामलात खे सम्झण में, हल करण में कवी आहे। ऐं यकीनन हक़ीक़त आहे इहा कुवत अल्लाह ताला ओॾी महिल दुनिया खे ॾेखारी जेॾी महिल अमीरुल मोमिनीन रज़ियल्लाहु अन्हु 40 हिजरीअ खां पोइ हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु जी शहादत खां पोइ 20 साल मुस्लमाननि जा इजमाई इत्तिफ़ाक़ी हुक्मरान रहिया। इस्लाम बुलंद रहियो, संदन हुकूमत, संदन बादशाह जे अंदरि दीन ग़ालिब रहियो। संदन कुवत जे करे रब्बुल आलमीन गैर मुस्लिमनि जे दिलनि में उहो दबदबो पैदा कयो जो हू इस्लामी ममलकत जे ख़िलाफ़ ख़राब नज़र सां निहारे बि कोन सघंदा हुआ। पाण फरमायो इन्नहु कवियुन, पहिरें नंबर ते हू ताक़त वारा कवी आहे, ॿिए नंबर ते पाण फरमायो अमीनुन, इंतिहाई अमानतदार आहे। जी हा, जंहिं ज़ात खे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वही लिखण जे लाइ मुक़ररु कयो ऐं गॾोगॾु कवी अमीन करार ॾिनो, उन ज़ात जे मथां तनक़ीद करणु क़तन असांजे लाइ जाइज़ कोन्हे। अचो त हक़ खे सम्झूं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।